रेंजर्स तर्जुमान पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त रेंजर्स ऐं पुलिस ॻुझे इतला ते औरंगी टाउन में गॾियल कार्रवाई करे फुरलुट जी केतिरनि ई वारदातुनि में मुलवस जवाबदार मोहम्मद हुसैन खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे कब्ज़े मां हथियार, एम्यूनीशन ऐं फुर थियल सामान हथ कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार वटां हिकु 9mm पिस्तौल, हिकु 30 बोर पिस्तौल, 15 गोलियूं, 21 मोबाइल फोन, हिकु मोटरसाइकिल, सोनी जूं 2 मुंडियूं, सोने जी वालियन जी हिकु जोड़ी ऐं 42,500 रोक ऐं 15,000 जा प्राइज़ बांड मिलिया आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिबि जवाबदार पंहिंजे साथियनि बिलाल ऐं राहिल सां गॾिजी औरंगी टाउन ऐं साइड टाउन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोटरसाइकिलूं फुर करण समेत 40 खां वधीक फुर लुट, जंहिंमें औरतुनि खां पर्स ऐं सोना ज़ेवर फुरण जी वारदातुनि में मुलवस रहियो आहे। संदसि ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। गिरफ़्तार जवाबदार खे वधीक कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो आहे। संदसि ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। जवाबदार खे वधीक कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो आहे।